मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। माशरो तमामु जेको आहे गुनाहनि जे तरफ़ ज़्यादा माइल आहे, पर असांजे मुआशरे जे अंदरि हिकिड़ो वॾे में वॾो जेको गुनाह आहे उहो गुनाह गीबत यानी गिला जो ज़्यादा आहे। यानी तमामु ज़्यादा औरतूं बि इन गिला गुनाह जे अंदरि मुलवज़ आहिनि ऐं तमामु घणा मर्द बि इन गुनाहनि जे अंदरि ज़्यादा मुलवज़ आहिनि ऐं तमामु घणा अहल इल्म माण्हू बि। छो त इहो गुनाह हिकु अहिड़ो गुनाह माशरे में आम थी वियो आहे जो माण्हू गिला करे थो, इन खां बावजूदि ख़बर नथी पए उनखे त इहो केतिरो मां पंहिंजो नुक़सानु कयां थो या अॻिले जी जेकी मां गिला कयां थो इन जे बारे में क़ुरान हकीम में छा हुकुम आयो आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾो सख़्ती सां मना कई आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं क़बर में ऐं यौम महशर में जेकी गिला कयूं था इन जो वबाल मथां कहिड़ो खणो पवंदो हिन टाइम ख़बर नथी पवे, इहा ख़बर पवंदी बाद में। क़ुरान हकीम में सूरत हुजरात आयत नंबर 12 उन जे अंदरि अल्लाह ताला फरमायो त गीबत जेकी आहे न कयो, गिला न कयो। छा तव्हां मां कोई पसंदि कंदो त पंहिंजे भाउ जो गोश्त खाओ? पोइ अल्लाह ताला फरमायो यकीनन तव्हां इन खे नापसंदि सम्झंदव। कोई बि बंदो इन खे बहितर कमु सम्झंदो ई न, छो त इहो ख़ानदानी कमु बि न आहे। केरु बंदो आहे जेको पंहिंजे भाउ जो मोल जो गोश्त खाए? यार इंसान जो त गोश्त हूअं बि न खाइदो वेंदो आहे न, पर हिते अल्लाह ताला फौरी तौरु जेको आहे फोकस छा करायो त तव्हां पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदव जेको मरी वियो हुजे। पोइ अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जी गीबत जेकी आहे गिला न कयो, कंहिं क़िस्म जी गीबत ऐं गिला न कयो। अॼुकल्ह माशरे में असांजे घरनि जे अंदरि सुकून अहिड़ी तरह राहत या अहिड़ी तरह ज़्यादा जेको आहे रिश्तेदारी असांजूं अॻिते छॾे करे नथियूं हलनि। उनजो वॾे में वॾो मतिलबु इहो ई आहे, वॾे में वॾो फॉल्ट इहो ई आहे त माण्हुनि जे आॾो अमूमन माण्हू ॾिसो न हिन टाइम माण्हू दोस्त अहबाब रिश्तेदार जॾहिं साम्हूं हूंदा त पोइ कंहिं क़िस्म जी उन टाइम गिला न थींदी आहे। इहो हिकिड़ो कुलियो ऐं कानून जेको ज़हन में रखी छॾियो त कोई केॾो बि बंदो तव्हांजो मुख़ालिफ़ हूंदो न, जॾहिं तव्हांजे साम्हूं ईंदो न त साम्हूं जेको आहे तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ बि न चवंदो, ऐं जॾहिं तव्हां खां परे थींदो पंहिंजे इलाइक़े में वेंदो पंहिंजे ॻोठ में वेंदो पोइ तव्हांजी पोइ हिते बदनेकी करणु शुरू थींदो। त हे वॾो ख़तरनाक अमल आहे। हिकिड़ो साहिबिन खे अल्लाह जे नबी जॾहिं ॿुधायो त गीबत जेको आहे एॾो वॾो फॉल्ट आहे, एॾो गुनाह आहे। पोइ कंहिं साहिब पुछा कयो त साईं जेकॾहिं अगरि कंहिं बंदे जे अंदरि हिकिड़ी हक़ीक़त में नेकी बुराई आहे, हिकिड़े माण्हू जे अंदरि हक़ीक़त में फॉल्ट आहे, हिकिड़ी औरत में हक़ीक़त में फॉल्ट आहे, उन फॉल्ट खे जेकॾहिं असां बयानु करणु चाहियूं था ॿियनि ताईं त छा इन खे बि गीबत चयो वेंदो? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त गीबत इन खे त चइबो आहे, ॿिए कहिड़े खे चइबो आहे? गीबत इन खे ई चइबो आहे। चई साईं जेकॾहिं अगरि उहो फॉल्ट अगरि कंहिं मुस्लमान में कंहिं औरत में हुजे ई न ऐं ईअं जेको माण्हू बयानु कंदा वधनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा पोइ तव्हां पंहिंजे मुस्लमान भाउ ते तोहमत लॻाई आहे, जंहिंजो वबाल ऐं जंहिंजो नुक़सानु गीबत खां वरी ज़्यादा ई। त ॾिसो अॼुकल्ह असां मुआशरे जे अंदरि तमामु घणो औरतूं ऐं तमामु घणा मर्द ईअं चवंदा आहिनि त यार हे जेको असांजो फॉल्ट आहे न त बंदो फ़लाणो शराबी आहे त मां हिनखे शराबी चवां थो, फ़लाणो चोर आहे त इन करे मां चोर चवां थो। त हालांकि नसीहत उनखे कई वेंदी। इस्लाम ॿुधायो त जंहिंमें अगरि कंहिं बंदे में फॉल्ट आहे न त माण्हुनि जे आॾो उनखे बयानु नाहे करिणो त हे चोर आहे। हर उहा ॻाल्हि जेकी तव्हांजे मुस्लमान भाउ कीअं कंहिं बि इंसान खे उनखे आॾो बीहारे करे कंहिं माण्हुनि जे आॾो बीहारे करे उहा तव्हां उनखे ॻाल्हि चओ, उहो उनजो फॉल्ट उनखे ॿुधायो, उनखे ॻाल्हि नापसंदि अचे, शरीयत ॿुधायो इहा गीबत अथव। इहो छा आहे? इहा गिला आहे। ऐं इन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वॾी हिकिड़ी वही ॿुधाई। अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं मां मेराज ते वियुमि त पोइ मेराज ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हुनि जा मां अज़ाब ॾिसी आयो आहियां। पोइ अल्लाह जे नबी तफ़सील सां बयानु कयो त फ़लाणा माण्हू हुया जेके हिन गुनाह में अंदरि मुलविज़ हुया। पोइ अल्लाह जे नबी वरी हिते बि पहुता। अल्लाह जे नबी फरमायो हिकिड़ी मां क़ौम खे जनम में अहिड़ी कंडीशन में ॾिसी आयो आहियां जंहिंजा हे हथनि जा नेह जेके आहिनि न नेह, अल्लाह जे नबी फरमायो लोह जा हुया। हे हथनि जा नेह जेके आहिनि इहे लोह जा, इन लोह जे नेहनि सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पियो पंहिंजे मुंहंनि खे जेको आहे पटनि पिया ऐं पंहिंजे सीननि खे पटनि पिया।
जंहिंजे करे चेहरे खां खून पियो अचे ऐं सीने खां खून पियो अचे। त जिबरील अमीन खां मां पुछा कयुमि त ए जिबरील अमीन हिननि खे छाजे खां इहो भला अज़ाब मिले थो, हे पाण खे पाण जेको आहे मुंहुं पंहिंजो पटिनि था ऐं सीनो था पटिनि। त जिबरील अमीन फरमाया या रसूल अल्लाह, हे तव्हांजी क़ौम जा उहे औरतूं ऐं मर्द अथव जेके दुनिया जे अंदरि पंहिंजे मुस्लमान भाउ या अहिड़ी तरह मुस्लमान भेणुनि जी गिला जेको कंदियूं हुयूं, इन्हनि जे करे हिननि खे इहो अज़ाब मिलियो आहे। त अॼु असां मुस्लमाननि जो को घर अहिड़ो ख़ाली न आहे, मुस्लमाननि जी का मर्दनि जी अहिड़ी मजलिस ख़ाली न आहे जंहिंजे अंदरि गिला न कई वञे, जंहिंजे अंदरि गीबत ज़्यादा न कई वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल गीबत अशद्दु मिन ज़िना। हाणे ॾिसो इन हदीस खे नोट सां ॿुधो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त गीबत जेकी आहे न इहो वॾो ख़तरनाक ऐं ज़्यादा जुर्म आहे ज़िना खां। हालांकि ज़िना को नॉर्मल गुनाह न अथव, ज़िना तमामु इंतिहाई ख़राबु ऐं बुछड़ो फेल आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, गीबत जेकी आहे न इहो ज़िना खां भारी जेको जुर्म आहे। छाजे करे त जेकॾहिं अगरि कोई बि बंदो ज़िना कंदो न त उहो तौबा इस्तग़फ़ार करे। साहिबनि पुछा कयो त या रसूल अल्लाह इहो कीअं भला, गीबत कंदो ऐं अहिड़ी तरह ज़िना खां भारी जुर्म ऐं वॾो जुर्म इहो कीअं? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कोई बंदो अगरि पंहिंजो मुंहुं कारो करे बि वञी, ज़िना करे बि सही ऐं वञी करे तौबा इस्तग़फ़ार करे या अल्लाह मूंखे हे मुंहिंजो फेल हुयो, हे गुनाह हुयो, या अल्लाह हिन खे माफ़ु कर, कंहिं हद ताईं ख़ुदा इहो माफ़ु करे छॾींदो। पर हाणे जंहिं मुस्लमान जी गीबत कई अथव न, जंहिं मुस्लमान जी छा कई आहे, सिंधी में गिला कई आहे, त इहो शइ हाणे इहो अल्लाह माफ़ु न कंदो, छो त हे अल्लाह सां तालुक़ु आहे ई न, इहो बंदे सां तालुक़ु आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उन बंदे ॾे वञो, उन खां जेको माफ़ी तलब कयो त यार मां तुंहिंजी गिला कई हुयमि, मां तुंहिंजी गीबत कई हुयमि, हाणे जेको मूंखे माफ़ी ॾे। त इहो जुर्म जेको आहे न उहो अल्लाह माफ़ु कंदो ई न। इहो जेकॾहिं जुर्म माफ़ु कराइणो अथव न त जंहिं बंदे जी जंहिं मजलिस में तव्हां गिला कई आहे त उहो बंदो भले दुनिया जे अंदरि मौजूदु कहिड़ी बि कुंड जे अंदरि मौजूदु हुजे त उते वञी करे उनखां माफ़ी वठणी आहे, उते वञी करे उनखां माफ़ी वठणी आहे। त असांखे ख़बर बि न पवंदी आहे, असां मस्जिदुनि में वेही करे, माण्हू मस्जिद में वेही करे परवा हवाल शुरू थींदा आहिनि, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं जेको न फलाणो यार ॾिसो न कंहिंजे बारे में को नंढड़ो हिकिड़ो ऐब हुजे। हाणे इहो जेको न गीबत जा मां तव्हांखे क़िस्म ॿुधायां थो, कहिड़े कहिड़े क़िस्म खे गीबत चयो वेंदो आहे। सभ खां पहिरियां गीबत जो हिकिड़ो क़िस्म आहे इंसानी बदन ते, इंसान जे बदन ते जेको आहे न मज़ाक़ करणु हे गीबत अथव। मसलन त हिकिड़ो मां तस्वर हिकिड़ो नॉर्मल जेको मिसाल ॾियां थो, इहो बि हिकिड़ो गीबत जो क़िस्म अथव। को बंदे जो क़द आहे नॉर्मल, नंढड़ो हिकिड़ो क़द आहे, त उते पंहिंजे जेको आहे मजलिस में पंहिंजे दोस्तनि जी या पंहिंजे रिश्तेदारनि ॾाढो वेही करे चयो यार हो ॾिस न केतिरो सफ़ा डेंबड़ो लॻो पियो आहे, केतिरो नंढो क़द आहे, सफ़ा जेको आहे ज़रूरो लॻो पियो आहे। त हाणे इहा ॻाल्हि जेकॾहिं इन जंहिंजी कई थी वञे उनजे आॾो कयो, उनखे ॻाल्हि इहा पसंदि ईंदी? कंहिं मुस्लमान खे ॻाल्हि पसंदि में ईंदी? हो चवंदो हे त यार तूं मुंहिंजी इंसल्ट थो करीं। त इनखे गीबत चइबो आहे, इनखे गिला चइबो आहे। हे त हिकिड़ो आहे क़द नंढो आहे। ॿिए नंबर ते कहिड़ी ॻाल्हि, ॿिए नंबर ते कंहिंजे हुस्न सां मज़ाक़ करणु। को बंदो आहे यार उनजी शिकिल जेका उहा बिल्कुलु कारी आहे, बिल्कुलु जेको आहे सांवरो आहे, सफ़ा उनखे कलर अछो हुनजो आहे ई न, उन ते मज़ाक़ करणु। यार ॾिस सफ़ा को शीदी लॻो पियो आहे, सफ़ा असांजो माइट कारो शीदी रुब लॻो पियो आहे, उनजो शिकिल उनजी भली आहे ई न। त ही तव्हांजो माइट वेठो हूंदो तव्हांजे ॻोठ में, तव्हां शहर में इहा ॻाल्हि कई आहे। हाणे इहो गुनाह अलाह माफ़ु न कंदो, इहो वञी करे उनखां माफ़ु करायो। हे इंसानी बदन सां कोई लंगड़ो आहे, कोई मंडो आहे, उन मंडे ते मज़ाक़ करणु। यार ॾिस ने हे घुमे थो, ॾिसो कीअं थो कदम खणी, यानी इंसानी पूरे जिस्म सां कंहिं बि हिकिड़े उज़वे सां मज़ाक़ करणु या अहिड़ी तरह उनजी बुराई बयानु करणु, इनखे इस्लाम ॿुधायो त हे गीबत आहे। वञी करे अलाह माफ़ु न कंदो, उन बंदे खां माफ़ु करायो। ऐं सॼो ॾींहुं तव्हां ऐं असां लॻा पिया आहियूं इन में, असांखे ख़बर बि नथी पवे, हे वॾो ख़तरनाक अमल आहे। ॾिसो नेकी करणु आसान आहे, सफ़ा नमाज़ पढ़णु आसान, नमाज़ पढ़ी करे ॿाहिरि निकितो, कंहिं बि हिकिड़े बंदे जी ॻाल्हि कयव, तव्हांजी नमाज़ सिधो शिफ्ट ओड़ी थी वेंदी। ऐं ॿुधायो त गीबत जेकी आहे, गीबत एतिरो भारी जेको जुर्म आहे, गीबत एतिरो भारी जुर्म आहे, जेकॾहिं अगरि गीबत खे शिकिल हुजे, गीबत गिला जेकॾहिं पंहिंजी कंडीशन करे न, को उनजो कलर थिए या अहिड़ी तरह उनजी, चुप कयो बाबा, ॿाहिरि हलो बाबा, ॿाहिरि हलो, शाबाश, हिते न ॿाहिरि हलो, शाबाश, आख़िरी में वियो, आख़िरी में हलो,
तुम बि हल बाबा, शाबाश। गिला खे जेकॾहिं अगरि शिकिल हुजे ऐं उन गिला जी शिकिल खे जेकॾहिं समुंड में अंदरि विधो वञे न त समुंड जो सॼो पाणी बदबूदार थी वेंदो। हे आदीस मां आयो आहे। ऐं इहो गिला हिन टाइम ज़ाहिर नथी थिए। अगरि गिला जी बदबू ख़ुदा हिन दुनिया जे अंदरि ज़ाहिर करे न त असां दुनिया हिन सरज़मीन ते वेही न सघूं। इन जी फिज़ा जे अंदरि एतिरी ज़्यादा जेकी आहे बदबू जेकी आहे फिरंदी आहे। हिकु नंबर ते इहो क़िस्म आहे त कंहिंजे कद सां मज़ाक़ करणु, कंहिंजे हुस्न सां मज़ाक़ करणु, कंहिंजे पेर सां मज़ाक़ करणु, कंहिंजी अखियुनि सां मज़ाक़ करणु, कंहिंजे चपनि ऐं नक सां मज़ाक़ करणु त हिन जो चप कहिड़ो आहे, नक कहिड़ो आहे, परपुट ॻाल्हि करणु, हे गीबत आहे। इन जो क़यामत ॾींहुं वॾो अज़ालो ॾिसणो पवंदो। हे हिकु नंबर। ॿिए नंबर ते हसब नसब ते गीबत करणु, हे ज़्यादा अथव। हे ख़ासि करे औरतुनि जे अंदरि तमामु वॾो भारी जेको आहे हे जुर्म जेको अंदरि समियल आहे। पंहिंजे हसब पंहिंजे नसब ते जेको आहे फ़ख़ुरु करणु, पाण खे ज़्यादा जेको आहे इज़त वारो सम्झणु, ॿिए खे जेको आहे ज़लील सम्झणु, पंहिंजी ज़ात ते फ़ख़ुरु करणु। यार असांजी ज़ात जेकी न हे एॾी मोतबर ज़ात आहे, असांजी जहिड़ी ज़ात हिन पूरे शहर में न आहे। ऐं फिलाणा जेकी ज़ात आहे हे त हल्की ज़ात आहे। फिलाणा माण्हू जेको आहे ज़लील माण्हू आहिनि, हक़ीर माण्हू आहिनि। त हे जेको आहे ॿियों क़िस्म आहे गिला जो तव्हांखे ख़बर बि न पवंदी। तव्हांजा तमामु नेक अमाल, तव्हांजूं नमाज़ूं, तव्हांजा हज ऐं तव्हांजी ज़कात तव्हांखे ख़बर बि न पवंदी। जंहिंजी गिला कयो अथनि उनजे खाते में वञी करे इहे शयूं पवंदियूं। त हिन टाइम हिते ज़ाहिर ॾिसो न, हिते ज़ाहिर कुझु हिते न थींदो। इहो ज़ाहिर कहिड़े टाइम थींदो? जंहिं टाइम मरंदासीं ऐं पोइ ख़बर पवंदी त केतिरियूं नेकियूं मां कयूं हुयूं ऐं केतिरा मां गुनाह कया आहिनि। ऐं यार मूंखे ख़बर बि न पई त एतिरे गिला जे करे मुंहिंजूं नमाज़ूं हली वयूं। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो हिकिड़ो फ़रमान अलाह जे नबी फ़रमायो, गीबत जेकी आहे इंसान जे नेकिन खे ईअं तबाह कंदी आहे। गीबत इंसान जे नेकिन खे, गिला इंसान जे नेकिन खे ईअं तबाह करे छॾींदी आहे जीअं आरी जी मिशन हुजे ऐं वण जे हेठां इस्तेमालु कई वञे त वण खे हेठि किराए छॾे ॾींदी। त ईअं ई जेको आहे तमामु वॾी नेकिन खे गीबत ईअं किराए विझंदी आहे, ख़तमु करे छॾींदी आहे। त मां बरदोसो इन तमामु जेको आहे कबी फेल खां असां बचण जी कोशिशि कयूं। टे नंबर ते जेकी गीबत जो क़िस्म थींदो आहे उहो थींदो आहे हसद ते। कंहिं माण्हू खे अलाह ताला वॾो शर्फ़ बख़्शियो आहे, कंहिं माण्हू खे अलाह ताला इज़त ॾिनी आहे, कंहिं माण्हू खे अलाह ताला मक़ाम ॾिनो आहे। उन मक़ाम खे, इज़त खे, उनजे वैल्यू खे को मुस्लमान बर्दाश्त न कंदो आहे। पोइ कहिड़े न कहिड़े तरीक़े सां चवंदो यार इनखे मां ड्राइण जी कोशिशि कयां, इनखे लाहिण जी कोशिशि कयां ऐं उनजी जेको ॻाल्हियूं जेको ॿाहिरि ॿुधाईंदो रहंदो, उनजी इंसल्ट कंदो रहंदो। त हे गिला जो टियों नंबर क़िस्म आहे। ऐं इहा असांखे ख़बर पवंदी न आहे अलाए केतिरो असांजे दिलनि जे अंदरि हसद, साड़, बुग़्ज़ कंहिंजे हसब ते, कंहिंजे नसब ते या कंहिंजे कद ते गीबत ऐं गिला कंदा आहियूं पर असांखे ख़बर न पवंदी आहे। हे तमामु वॾो भारी जुर्म ऐं ग़लति अमल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो, रमज़ान जो महीनो हुयो। रमज़ान जो महीनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो, अलाह जे नबी पाण जेको आहे मौजूदु हुया। ॾिसो क़ुरान हकीम अलाह ताला ईअं फ़रमायो न, गीबत न कयो, गीबत न कयो। ऐं जेकॾहिं गीबत कयो था पोइ इन जो मिसाल ईअं तव्हां पंहिंजे भाउ जो गोश्त खाधो आहे ऐं यकीननि तव्हां उनखे नापसंद सम्झंदव। हे क़ुरान जो फ़ैसिलो अची वियो न। हाणे इन खां बाद में ॾिसो इन जो तफ़सीर दुनिया में थियो आहे। इन जो रिज़ल्ट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में निकितो, बाद में न निकितो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, इन ज़माने में निकितो। रमज़ान जो महीनो हुयो, ॿिनि औरतुनि जेको रोज़ो रखियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में। उन औरतुनि रोज़ो रखे करे नमाज़ पढ़ी करे पोइ अची करे गीला शुरू कयूं, गीबत शुरू कयूं। ऐं गिला बि हलंदी रही ऐं गीबत बि हलंदी रही। चवंदियूं रहियूं त बाज़ औरतूं हीअं आहिनि, तमामु वॾा मर्द हीअं आहिनि, हे असांजे माशरे में असांजे पाड़े में औरतूं हीअं हीअं आहिनि। त उन्हनि जी यानी बुराई बयानु कंदियूं रहियूं। त अची करे ज़ोर नमाज़ जो टाइम थियो त उन औरतुनि जी हालत ऐं कंडीशन जेकी थी वई न उहा मरण जहिड़ी थी वई। उनजो साह निकिरण जे क़रीब थी वियो। सहाबा फौरी तौरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश थिया, या रसूल अल्लाह, ॿ मुस्लमान औरतूं आहिनि, ईमान वारियूं आहिनि, इन्हनि रोज़ो रखियो हुयो। इन खां बाद में हाणे इन्हनि जी कंडीशन जेकी आहे न उहा मरण जे क़रीब थी वई आहे, तबियत इन्हनि जी ख़राबु थी वई आहे। त अलाह जे नबी हकीम आहे। ॾिसो हिकमत नबी जी ॾिसिजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यालो मोकिलियो, अलाह जे नबी फ़रमायो इन औरतुनि खे चयो त इन प्याले जे अंदरि उल्टी कनि। त इहो प्यालो साहबा खणी विया उन औरतुनि ताईं।
त उन औरतुनि जेको आहे ॿिनि औरतुनि उन प्याले जे अंदरि जेको आहे न उल्टी कई। जॾहिं उल्टी कयूं त उल्टी करण खां बाद में उन प्याले जे अंदरि अची विया गोश्त जा टुकड़ा टुकड़ा, उन गोश्त जा टुकड़ा उन प्याले जे अंदरि लथा उल्टी करण खां बाद में। उन औरतुनि खां साहिबनि पुछा कयो त सुबुह सां जेके तव्हां रोज़ो रखियो त उहो रोज़ो छा सां रखियो हुयो? त उन औरतुनि जो त अलाह जो कसम खणी त असां सुबुह सां रोज़ो जेको रखियोसीं न उहो गोश्त खाधो ई न हुयोसीं, असां नॉर्मल मानी सां जेको आहे रोज़ो रखियो आहे। त अहिड़ी तरह सिधो विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। अलाह जे नबी फरमाया ॾिसो अलाह ताला क़ुर में छा फरमायो आहे, जेको बि पंहिंजे मुस्लमान भाउ जी गिला कंदो आहे त उहो ईअं सम्झो पंहिंजे भाउ जो गोश्त थो खाई। त अलाह जे नबी फरमायो सुबुह हिननि जेको आहे न अलाह जे हिलाल रिज़िक मां रोज़ो त रखियो आहे, पर हिननि गीबत शुरू कई, गिला शुरू कई, त अलाह ताला हिननि खे इहो अज़ाब ऐं रिज़ल्ट अलाह ताला दुनिया में ॾेखारियो आहे। आख़िर जो रिज़ल्ट जेको आहे अञा परे आहे। अलाह जे नबी मेराज जे जंहिं टाइम विया न त पोइ उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि जी बि मुख़्तलिफ़ कंडीशन ॾिठी, मुख़्तलिफ़ अलाह जे नबी कैफ़ियत ॾिठी औरतुनि जी। अलाह जे नबी हिकिड़ी औरत खे ॾिठो त उहा औरत जेकी आहे ज़बान सां जहन्नम में टंगियल हुई, ज़बान सां जहन्नम में टंगियल। त हाणे हे ॿुधणु आसान आहे, हे तव्हां असां जेको ॿुधूं था न इन टाइम लॻे त ॻाल्हि आसान थी यार ज़बान सां टंगियल हुई, पर जॾहिं को ज़बान सां टंगिजे न त ख़बर उनखे पवंदी ज़बान केतिरी वॾी नाज़ुक आहे। जेकॾहिं अगरि असां हथ सां उनखे पकड़ींदा आहियूं ऐं थोरी बि सट अची वेंदी आहे त केतिरी तकलीफ़ थींदी आहे। ऐं जेकॾहिं इंसान जी पूरी बॉडी ज़बान ते बीठी हुजे, तव्हां ॿुधायो कहिड़ी हालत में उहा औरत हूंदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मां जनम जे अंदरि जॾहिं वियुमि, जनम जे दायरे में जॾहिं मूंखे ॾेखारिया विया जनम जा मंज़र ऐं ॿुधायो वियो त या रसूलल्लाह हे बि अज़ाब ॾिसो उम्मत खे ॾिनो वञे थो, हे बि कंहिं क़ौम खे ॾिनो वञे थो, त अलाह जे नबी फरमाए अहिड़ी तरह मूंखे औरतूं बि ॾेखारी वियूं। हिकिड़ी औरत खे मां ॾिठुमि त उहा जनम में ज़बान सां टंगियल आहे, जनम में ज़बान सां। मां पुछा कयुमि त जिब्रील अमीन खां पुछा कयुमि त हे छाजे करे हिनखे इहो अज़ाब थिए थो? त उन अलाह जे नबी फरमायो त इहा औरत पंहिंजी ज़बान खे ज़्यादा खोलींदी हुई मुड़ुसनि जे आॾो ऐं अहिड़ी तरह पंहिंजे रिश्तेदारनि जे आॾो। तव्हांजा पाण ॾिसो नेकी करणु बिल्कुलु आसानु आहे, नेकी करणु इंतिहाई आसानु आहे, नेकी खे बचाइणु तमामु वॾो मुश्किल आहे, नेकी खे बचाइणु तमामु वॾो मुश्किल आहे। ऐं हिन टाइम असां सम्झूं नथा, हे जे गिला हले थी मुआशरे में, घरनि जे अंदरि असांजे घरनि जे अंदरि बरकत ऐं सुकून ऐं राहत छाजे कान थी अचे? छाजे करे असां हिन टाइम बेचैनी लॻी पई आहे घरनि जे अंदरि, सुकून जेको आहे न आहे, असां पंहिंजे घर जो माहौल जेको आहे बणायो न आहे। जीअं मर्द ॿार गिला ऐं गीबत कंदा न त सेम टू सेम औरतूं बि घरनि जे अंदरि ईअं गिला थियूं कनि। ऐं बाज़ जेको आहे न ज़्यादा इहो मर्ज़ औरतुनि में घणो समायल आहे। ईअं न आहे त को मर्द जेको चुप करे वेठा, मर्द जेको गिला कंदा न आहिनि, मर्द बि ज़्यादा था कनि। मर्दनि खां ज़्यादा जेको गिला कई वेंदी आहे न उहो औरतुनि जी कई वेंदी आहे। औरतूं घर में वेही करे तमामु औरतुनि जी प्रचार त फ़िलाणूं औरतूं हीअं, फ़िलाणूं औरतूं हीअं। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं मां जन्नत ऐं जनम जे दरवाज़े ते बीठुमि त अलाह जे नबी फरमायो मां ज़्यादा ॾिठुमि त औरतूं जेको आहे जनम में वञनि पियूं। हे अलाह जे नबी मेराज खां मोटी अची ख़िताबु कयो औरतुनि में। ऐं अलाह जे नबी फरमायो त ए औरतुनि मां तव्हांखे ॾिठो आहे तव्हां ज़्यादा जनम में वञो पियूं। त उन औरतुनि पुछा कयो रीज़न, उन औरतुनि पुछा कयो या रसूलल्लाह कहिड़े मतिलब जे लाइ? भला असां में कहिड़ो फॉल्ट आहे जंहिंजे करे असां ज़्यादा जनम में वञूसीं? फॉल्ट कहिड़ो आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां में ॿ वॾा फॉल्ट आहिनि, तव्हां में ॿ ज़बरदस्त फॉल्ट आहिनि। उहे कहिड़ा फॉल्ट आहिनि? सभ खां पहिरियां मुड़ुसनि जी नाशाकरी तमामु तव्हां घणियूं कंदियूं आहियो। मुड़ुसु जेकॾहिं पूरी ज़िंदगी तव्हां सां वफ़ा करे त बि मुड़ुसनि खे हिकिड़े ॾींहुं मुड़ुसु को चवणु न वठे, ऐं मुड़ुसु तव्हांजी कंहिं हिकिड़ी ज़रूरत खे पूरो न कयो त मुड़ुसनि खे चवंदो तव्हांजे घर में असां कॾहिं बि सुकून ॾिठो न आहे ऐं तूं मुंहिंजे लाइ कयो बि छा आहे। यानी तमामु एहसानात 20-30 सालनि जा हिकिड़े ॾींहं में तव्हां उनखे ख़तमु करे छॾींदी हुयो, पंहिंजे मुड़ुसनि जी नाशाकरी कंदियूं आहियो। ऐं ॿिए नंबर ते अलाह जे नबी फरमायो लानत तव्हां घणियूं कंदियूं आहियो। औरतुनि खे अलाह नबी ॿुधायो तव्हां लानत ज़्यादा कंदी हो, जानवर जे मथां लानत, औलाद जे मथां लानत, औलाद खे बदुआ, औलाद खे बदुआ। अलाह जे नबी फरमायो इहो जेको आहे फॉल्ट तव्हां में ज़्यादा आहे। छाजे करे? औरतूं ॾिसो न, औरतूं मर्दनि खां ज़्यादा जल्दबाज़ छाजे खां हूंदियूं आहिनि? ॻाल्हि हिकिड़ी नोट कयो त मर्द ऐं औरत, मर्द केतिरो बि जज़्बाती हुजे, केतिरो बि उनजी खोपड़ी गरम हुजे न, त औरत जी खोपड़ी ज़्यादा उनखां गरम हूंदी आहे।
औरत ज़्यादा जेकी जज़्बात हूंदी आहे मुड़ुस खां, छाजे करे त जेकी शइ कमज़ोर ज़्यादा हूंदी आहे न त उनखे जज़्बात ज़्यादा हूंदो आहे, उनखे जज़्बात ज़्यादा हूंदो आहे। ॾिसो क़ुर हकीम में अलाह ताला छा फ़रमायो त तलाक जो इख़्तियार कंहिंखे आहे? तलाक जो इख़्तियार अलाह ताला सिर्फ़ु मुड़ुस खे ॾिनो आहे। औरतुनि जे हवाले अलाह ताला इहो कमु न कयो आहे। इहो अलाह ताला औरतुनि जे हवाले कमु न कयो आहे। छाजे करे औरतूं तमामु घणियूं जल्दबाज़ आहिनि। जेकॾहिं बिल फ़र्ज़ अलाह ताला करे आहे न, अलाह ताला खे पूरी काइनात जो इल्मु आहे। दुनिया जीअं जो स्टार्ट थी आहे अलाह जो इल्मु शुरू आहे, जॾहिं दुनिया ख़तमु थींदी न ओसि ताईं ख़ुदा जो इल्मु आहे। उनखां बाद में जेको थींदो उनजो बि इल्मु ख़ुदा खे आहे। त अलाह ताला ॾिठो त हे जेकी मां मख़लूक़ात पैदा थो कयां, हे जेके मां मर्द पैदा थो कयां, हे औरतूं, त अलाह ताला ॾिसी करे पोइ अलाह ताला इख़्तियार जेको आहे मर्दनि खे ॾेई छॾियो त तव्हां मर्दनि खे इख़्तियार आहे त औरतुनि खे तलाक ॾेई सघो था। बाक़ी औरतुनि खे कंहिं क़िस्म जो इख़्तियार न आहे। बिल फ़र्ज़ अलाह न करे जेकॾहिं औरतुनि खे हुजे न त पूरी दुनिया में सभु मर्द हिन टाइम छड़ा लॻा पिया हुजनि। छाजे करे औरतुनि खे जज़्बात घणी आहे न, कॾो को औरतूं तलाकूं ॾेई करे मुड़ुसनि खे फारिग करे छॾींदा। कोई बि हिन टाइम निकाह में हुजे ई न। हे मर्द केतिरो बि जज़्बात हुजे पर मर्द जेको आहे न औरत खां घटि जज़्बाती हूंदो आहे। मर्द जी खोपड़ी जेको आहे उहो ज़्यादा कमु कंदी आहे। ऐं अहिड़ी तरह ॾिसो तमामु अंबिया आहिनि, तमामु नबी आहिनि। अलाह ताला नबियुनि खे मोकिलियो न इंसान जी रहनुमाई लाइ। अलाह ताला नबियुनि खे मोकिलियो। ॾिसो मर्द जेके आहिनि सभु मर्द आहिनि। नबी जेके बि आहिनि उहो सभु मर्द हुया। कॾहिं बि कंहिं अलाह ताला औरत खे नबी करे दुनिया जी तरफ़ न मोकिलियो आहे। इन मां अंदाज़ो लॻी सघे थो, इन मां मालूम थी सघे थो त औरत ज़्यादा कमज़ोर आहे। औरत इहो वज़न खणी न सघंदी पंहिंजे मथां, जेतिरो वज़न अलाह ताला मर्दनि जे मथां रखियो आहे। त अलाह ताला 1,24,000 नबी मोकिलिया। उहे टोटल जेके नबी आहिनि उहे 1,24,000 नबी मर्दनि मां, औरतुनि मां कंहिं क़िस्म जो न आहिनि। हिकु नंबर ते इहा तालीम त औरत ज़्यादा कमज़ोर आहे। ॿिए नंबर ते इहा हिकमत आहे त हमेशह तरबियत जेको आहे न उहो मर्द जे हथ में ठहे थी। हमेशह तरबियत जेको आहे मर्द जे हथ में ठहे थी, औरत जे हथ में नथी ठहे। हे तमामु घणा जेके माण्हू जंहिंखे कम्यूनिस्ट चयो वेंदो आहे, सिंध जे अंदरि अक्सर जेको आहे दरिया माण्हू आहिनि, जंहिंखे मुलहिद चयो वेंदो आहे। मुलहिद उनजी सोच ऐं उनजी खोपड़ी जेकी आहे न उहो अजीबो ग़रीब आहे। चवंदा इन पूरी काइनात जे अंदरि अलाह आहे ई न, ख़ुदा जो सिस्टम आहे ई न, हे सिस्टम ईअं को हले पियो बसि जेको ज़माने सां ख़ासि आहे बसि। उहे हिकिड़ो सुवालु उथारींदा आहिनि त यार ॾिसो औरतुनि जे मथां ज़ुल्म आहे, औरतुनि जे मथां ज़ुल्म आहे। त अलाह ताला माज़ल्ला अलाह ताला मर्दनि में नबी मोकिलिया, अलाह ताला औरतुनि में नबी छाजे खां न मोकिलिया। ॾिसो जंहिंजे खोपड़ी में किचिरो हूंदो आहे न त हमेशह उहो सुवाल बि अहिड़ो उथारींदो त हो सभ खां पहिरियां ख़ुदा खे मञनि ई नथा, अलाह खे मञनि नथा। ऐं बिल फ़र्ज़ जेकॾहिं अगरि मञण जी कोशिशि कंदा बि सही न पोइ बि एतिरा इहो उथारींदा। ॾिसो औरतुनि जे मथां ज़ुल्म आहे। अलाह ताला नबी जेको आहे औरतुनि में छाजे खां न मोकिलिया, अलाह ताला मर्दनि में मोकिलिया आहिनि। त उन्हनि खे हिकिड़ो ई ख़ानदानी क़िस्म जो जवाबु आहे त औरतुनि में एतिरी बर्दाश्त एतिरी ताक़त आहे ई न जो ख़ुदा उनखे अहिड़ो भारी मैसेज ॾेई करे मोकिले। हे हिकु जवाबु। ऐं ॿिए नंबर ते त हमेशह मर्द ई तमामु वॾी पब्लिक जी रहबरी करे सघे थो। ॾिसो हिकिड़ी औरत हुजे, उहा औरत क़ौम जी कीअं जेको आहे तरबियत कंदी। औरत थिए थो हुजे औरत ऐं तमामु मर्दनि जी जेको आहे तरबियत करे, त हे त ॻाल्हि उसूलनि खां बि ख़िलाफ़ु आहे। त इन जे करे ख़ुदा जेको आहे हिन प्लेनेट अर्थ ते जेके नबी मोकिलिया न उहे मर्दनि में इन करे मोकिलिया ताकी मर्द ई पूरी पब्लिक जी रहबरी करे सघनि था, उन्हनि खे तालीम ॾेई सघनि था। ऐं औरतुनि खे जेकॾहिं ख़ुदा मोकिलिया न दुनिया जे अंदरि तमामु ज़्यादा उहो फ़साद हुजे आहे, दुनिया जे अंदरि इंतिहाई जेको आहे फ़साद हुजे आहे। इन जे करे अलाह ताला सिर्फ़ु मर्दनि खे ई नबी करे मोकिलियो आहे। बाक़ी दुनिया जे अंदरि साईं परेशान न आहे थियणो। हे जेके माण्हू आहिनि काफ़ी तव्हां ॾिसंदा हूंदो अहिड़ा बाज़ माण्हू आहिनि जेके नबियुनि जा इनकारी, अलाह जा इनकारी ऐं अहिड़ी तरह सहाबनि जा इनकारी। त हे यार ज़मानो हिकिड़ो हलंदो ईंदो आहे, हिन में टेंशन जेको आहे ज़्यादा करणु न खपे। दुनिया जे अंदरि अहिड़ियूं क़ौमूं आहिनि। ॾिसो न अलाह ताला खे जनम बि त भरणी आहे न। जनम जो अलाह ताला जॾहिं ज़िक्र कयो आहे त नेठि जनम में बि कोई माण्हू ईंदा न। त दुनिया जे अंदरि जेकॾहिं अहिड़ा माण्हू नज़र था अचनि जेके अलाह ते एतिराज़ था कनि या जेके नबियुनि ते एतिराज़ था कनि या जेके सहाबनि ते एतिराज़ था कनि, त इन मां जेको आहे बंदो परेशान न थिए।
इहो एतिराज़ को असांजे ज़माने में न थिया आहिनि, इहे एतिराज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि उथिया रहिया काफ़िरनि। उन टाइम बि अजीबो ग़रीब सुवाल कनि पिया त यार अलाह आहे त पोइ अलाह आहे किथे? हे मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जेकी मूसा अलैहिस्सलाम मथां ईमान आंदई, ईमान आणण खां बाद में फिरौन खां निजात मिली आहे ऐं जीअं जो आॾो समंदर जे किनारे ते पहुती आहे ऐं ठक मूसा अलैहिस्सलाम खां कहिड़ो सुवाल थी करे त अलाह जेको आहे ॾिसो हे फिलाणा जेके फ़िरका आहिनि, फिलाणा जेके मज़हब आहिनि, इन्हनि जो ख़ुदा त ज़ाहिर थो थिए। ऐं मूसा अलैहिस्सलाम खां मुतालबो कयो त असांजो अलाह ज़ाहिर छॾे कान थो थिए। त मूसा अलैहिस्सलाम फरमायो तव्हां क़ौम आहियो जाहिल क़ौम, तव्हां जाहिल। त मूसा अलैहिस्सलाम फरमायो दुनिया जे अंदरि कीअं अलाह खे ॾिसंदव? दुनिया जे अंदरि कंहिंखे एतिरी हिमत आहे ई न, कंहिंखे ताक़त आहे ई न जेको अलाह खे ॾिसे। ऐं असांजे सिंध जे अंदरि काफ़ी जेको अहिड़ा प्रोफेसर जेके अमूमन ईअं ॿुधाईंदा आहिनि यार दुनिया जे अंदरि ख़ुदा न आहे, जेकॾहिं ख़ुदा हुजे त पोइ नज़र अचे न, ख़ुदा हुजे त पोइ अलाह नज़र अचे। त ईअं ई हिकिड़ी मजलिस हुई, कंहिं साथी मूंखे ॻाल्हि ॿुधाई त चए हिकिड़ो ईअं लेक्चर ॾे प्रोफेसर, उन इहा ॻाल्हि कई, ॾिसो यार हे मुस्लमान हे मौलवियुनि जो खोपड़ी ख़राबु आहे, जेके अलाए कहिड़ो दर्स ॾियनि था, चवंदा हे दुनिया जे अंदरि अलाह आहे, जेकॾहिं अलाह आहे त पोइ अलाह नज़र छॾे कान थो अचे। त उते मुस्लमान जेको आहे नौजवान बि वेठा हुया, उते मुस्लमान बि वेठा हुया। त हिकिड़ो जेको आहे न ईअं मुस्लमान उथियो, चए जेकॾहिं अलाह हुजे त पोइ अलाह नज़र बि त अचे न, ऐं अलाह माज़ला न आहे त ख़ुदा नज़र नथो अचे। त उन चयो त तव्हां टीचर आहियो, तव्हां उस्ताद आहियो? ऐं चयो हा मां टीचर आहियां। हिन इहा ई ॻाल्हि कई त हे साम्हूं जेको टीचर बीठो आहे न, इन जो अकुलु मूंखे ज़ाहिर नथो थिए, हे बेअक़ल हिन जी ॻाल्हि ॿुधण ई जेको आहे फज़ूल आहे। छेड़े छाजे खां चए अकुलु भला ज़ाहिर थींदो आहे या? चए ज़ालिम जॾहिं अकुलु ज़ाहिर न थींदो आहे त पोइ ख़ुदा जे मथां कीअं थो एतिराज़ करी? हे तुंहिंजी खोपड़ी आहे, हिन जे अंदरि अकुलु हिकिड़ो समायल आहे, चवे थो न हिन जे अंदरि, उन चयो त अकुलु हिन जे अंदरि आहे। चए न मां ॿाहिरि ॾिसणु चाहियां थो, मूंखे ज़ाहिर करे ॾेखार। चए न उहो ज़ाहिर थियण जहिड़ो आहे ई न। चए ज़ालिम भेण हिकिड़ो नॉर्मल हेतिरो अकुलु आहे इंसान जो मौजूदु आहे, इंसान जी सम्झ आहे जेकी खोपड़ी जे अंदरि ज़रूरी आहे, उनखे तव्हां ज़ाहिर नथा करे सघो त पोइ एतिराज़ कींदा उथारियो त अलाह जेको आहे ज़ाहिर नथो थिए। ख़ुदा जे वजूद जो वॾे में वॾो दलील इहो आहे त हे हेॾी सारी प्लेनेट अर्थ हले थी, हे सिज रोज़ानो जेको आहे गर्दिश करे थो, आसमान जे अंदरि सितारनि जो निज़ाम क़ाइमु आहे, पहाड़नि जो निज़ाम कंहिं सदियुनि खां वठी करे हलंदो अचे थो, ऐं समंदर रोज़ानो पंहिंजे मौजुनि में हले थो, हवाउनि जो सिस्टम रोज़ानो हले थो, रोज़ानो इंसान मरनि बि था, इंसान पैदा बि थियनि था। ॾिसो अलाह जी ज़ात, साइंसदान जेके न कैम्यूनेट्स जेके वॾे में वॾा एथियट्स हुया न, त उन्हनि चयो त ख़ुदा न आहे, पहिरियों चऊं उन्हनि चयो त अलाह आहे ई न। पोइ उन रिसर्च जॾहिं शुरू कई न, जॾहिं ख़िला जे अंदरि विया ऐं जॾहिं ख़िला खां जॾहिं मथे विया न, पोइ सिस्टम ॾिठो हेठि, हे यार प्लेनेट अर्थ नज़र थी अचे, मथे सियारा नज़र था अचनि, चंड थो नज़र अचे। पोइ हुन ॾिठो त हे जेके आहिनि न चंड ऐं अहिड़ी तरह सिज ऐं सियारा, हे सफ़र था कनि हिकिड़ो, ऐं कंहिं यानी मंज़िल ते हिननि जी दौड़ आहे। पोइ उन्हनि सोचियो त यार हे किथां न किथां शुरू थिया आहिनि, असां ॿियो अंदाज़ो नथा लॻाए सघूं, बाक़ी हिननि खे स्टार्ट करण वारो कोई हूंदो। पहिरियों चयो त असां अलाह खे मञूं ई नथा, पोइ उन्हनि चयो न हेॾो सारो सिस्टम जॾहिं ख़िला में हले थो, जो 250 बिलियन जे एतबार सां प्लेनेट काइनात जे अंदरि मौजूदु आहिनि, 250 बिलियन जे एतबार सां। त उन्हनि चयो त हे किथां अंग्रेज़नि जो किथां हे स्टार्ट थियूं आहिनि, ऐं हे वञी करे किथे सफ़र थियूं कनि, हिन खे कोई स्टार्ट करण वारो दुनिया जे अंदरि आहे। पोइ उन्हनि चयो त असां अलाह जो इनकार नथा कयूं, वाक़ई हिन काइनात जे अंदरि कोई वॾी ताक़त मौजूदु आहे, जेकी इंसाननि खे बि हलाए थी, इंसाननि सां गॾोगॾु हिन प्लेनेट खे बि हलाए थी। हेॾो वॾो सिज जो निज़ाम, सिज को नंढो आहे भला, 15 लख ग़ालिबन 15 लख जेको आहे न हिसा सिज हिन असांजी सरज़मीन खां वॾो आहे। ऐं हिन सरज़मीन जे अंदरि तव्हांजो शदाद कोट न आहे, हे जंहिंखे असां चवंदा आहियूं न प्लेनेट अर्थ, इन प्लेनेट अर्थ में दुनिया जा जेके मुल्क आहिनि सभु अचनि था, सिर्फ़ु पाकिस्तान न आहे, पाकिस्तान सां गॾोगॾु जेके मुल्क आहिनि, ऐं जंहिं मुल्कनि ताईं इंसान जी रसाई आहे, इंसान जी रसाई ख़तमु थी थिए पोइ अॻिते समंदर थिए थो। इहो एॾी वॾी दुनिया, वरी इनखे जेकॾहिं कैलकुलेट कयो वञे कंहिंजे सिज सां, त सिज इन खां 15 लख जेको आहे हिसा वधीक थो थिए। असांजे हिन जेको आहे प्लेनेट अर्थ खां मरीख़ सितारो तक़रीबन 10 गुना जेको वॾो आहे। इनखे कीअं बणायो आहे? अलाह ई बणायो आहे। त दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू आहिनि जेके
अल्लाह जा इनकारी, अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इनकारी ऐं अहिड़ी तरह साहबा जा इनकारी। टेंशन न आहे साईं, इहो सिस्टम हलंदो अचे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में। ऐं हाणे हिकिड़ी पोस्ट हली आहे, उनजे बारे में मां थोरो मज़मती बयानु ॾींदुमि, जंहिंमें लिखण वारो त सिंधी आहे, उहो को अरबी त नथो ॼाणी, या अहिड़ी तरह उहो को अंग्रेज़ त न आहे, लिखण वारो आहे सिंधी। बसि उहे अल्फाज़ जेको नोट न कबा, उहो तमामु वॾी गुस्ताखी आहे, तमामु वॾी तोहीन थियल आहे। ऐं असां हुकूमत सां मुतालबो कयूं था, जेकॾहिं अगरि तव्हांजे अंदरि ईमान जो ज़रो मौजूदु आहे, ईमान जी थोरी गिरत मौजूदु आहे, हूअं त पूरे मुल्क खे जेको मथे ते खणो था। हाणे जॾहिं ॻाल्हि अचे थी अल्लाह जे शान जे बारे में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जे बारे में ऐं क़ुर जे बारे में, त पोइ हुकूमत सां असां गुज़ारिश कयूं था त तव्हांखे पंहिंजी गिरत उभारणी खपे। जेकॾहिं अगरि तव्हां मुस्लमान आहियो त तव्हां सां मुतालबो कयूं था अहिड़नि माण्हुनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो। उहो ॻाल्हियूं जेको आहे न, उहो बयानु करण जहिड़ियूं सफ़ा आहिनि ई न, अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको आहे अॻिलनि ज़ालमनि पोस्ट ते रखियूं आहिनि। वधीक तव्हांजो तालुक़ु जेको आहे मीडिया सां हूंदो, तव्हां पाण सम्झी सघो था। हिकिड़ी फेक आइडी आहे जंहिंजे नालो अली शाह लिखियलु अथसि, ऐं उन में हिकिड़ी तस्वीर बि जेको आहे कंहिं छोकिरे जी आहे। त मुमकिन आहे कॾहिं कॾहिं फेक फ़ोटू रखे करे बि माण्हू कमु हलाईंदा आहिनि, पर इन जे पोयां असुली रीज़न ॾिसनि त इहो नेट बंदो आहे केरु। अगरि जेकॾहिं कोई ज़रदारी खे ॻाल्हाईंदो न, अगरि जेकॾहिं कोई ज़रदारी खे घटि वधि ॻाल्हाईंदो न, त जेके बि ज़रदारी जी पार्टी वारा आहिनि, मां नथो चवां त को ज़रदारी साहिब खे ॻाल्हायो, पर मां हिकिड़ी ॻाल्हि थो करणु चाहियां त जेकॾहिं अगरि कोई बि ॻाल्हाईंदो न, त जेके बि पी वारा आहिनि न, उहो चुप न रहंदा। उहो चवंदा यार तव्हां असांजे क़ाइदे खे ॻाल्हायो था। जेकॾहिं अगरि कोई बि इमरान ख़ान खे ॻाल्हाईंदो, PTI वारा चुप न कंदा। छॾे करे उहो PTI वारा चवंदा हे असांजो क़ाइदु आहे। ऐं यकीन तौर ते जेकॾहिं अगरि कोई बि मौलाना फज़लुर रहमान साहिब खे ॻाल्हाईंदो, त कोई बि जमीयत वारो चुप न रहंदो। हर कंहिंखे पंहिंजे क़ाइद सां यानी मोहबत आहे न, त साईं इन पूरी काइनात में हे सभु असांजा क़ाइद का हैसियत नथा रखनि। असांजो वॾे में वॾो क़ाइद जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नबी जी जॾहिं अगरि का तोहीन थिए, अहिड़ी तरह गुस्ताखी थिए, त कंहिं मुस्लमान जे लाइ मुस्लमान जे दिलनि जे अंदरि ज़ख़्म थींदो आहे। त असां आला जेके उहिदेदार आहिनि, जंहिंजे हथनि में इंटरनेट जो तमामु वॾो ज़ख़ीरो आहे ऐं जंहिं वटि तमामु वॾियूं एजेंसियूं आहिनि, उन्हनि सां असां मुतालबो कयूं था। जंहिं बि इहा गुस्ताखी कई आहे त उनखे फौरी तौरु केतिरे किरदार ते पहुचायो। कहिड़ो मामिलो आहे जेको ज़ाहिर न थिए, कहिड़ो मामिलो आहे जेको ज़ाहिर न थिए। हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे, हिकिड़े मीडिया ते, सोशल मीडिया ते, फेसबुक ते हिकिड़ो एॾो सारो पेज ठहियलु आहे, त उहो पेज तव्हांखां काॾे ॾुखियो वेंदो। एतिरा वॾा माहिर जेको सिंध जे अंदरि कंप्यूटर वारा वेठा आहिनि, मास्टर वेठा आहिनि, त तव्हां रिसर्च करायो त इहा गुस्ताखी कई कीअं आहे। जेको बि बंदो आहे उनखे केतिरे किरदार ते पहुचायो। मुस्लमान केतिरो बि हक़ीर थी सघे थो, पर मुस्लमान जेको आहे न बुज़दिल बि थी सघे थो, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी असां बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे पंहिंजी हक़ीक़ी सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं फ़र्ज़ नमाज़ में हिकु रकायत में ॿिनि सजदनि जी जॻह ते अगरि पेशमाम 3 सजदा करे वियो, त पोइ उन सूरत में नमाज़ थी वेंदी या न। अच्छा, कोई बि पेशमाम जेकॾहिं फ़र्ज़ नमाज़ थी हले पई, कोई बि पेशमाम फ़र्ज़ नमाज़ में ॾिसो हिकिड़ी रकायत में घणा सजदा हूंदा आहिनि, 2 सजदा हूंदा आहिनि। जेकॾहिं कोई बि पेशमाम फ़र्ज़ नमाज़ में 3 सजदा करे वियो, त उहो आख़िरी रकायत में सजदा सहव कंदो। आख़िरी रकायत सम्झो था न, आख़िरी रकायत में तशहुद पढ़ी करे पोइ हिकिड़े पासे सलाम फिराए करे वरी 2 सजदा कंदो ऐं पोइ सलाम फिराए करे पंहिंजी नमाज़ कंप्लीट कंदो। हे पेशमाम खां थी वञे त पेशमाम बि ईअं करे। पर जेकॾहिं कंहिं मुक़्तदी खां थिए थो न, बाज़ो खां थींदो आहे न साईं, हर हिकु बंदे खां थींदी आहे नमाज़ जे अंदरि ग़लती। कॾहिं बि कंहिं साथी खां नमाज़ जे अंदरि हिकिड़ी रकायत में 3 सजदा थी विया न, थी बि विया न, त उहो टेंशन न वठे। हाणे उहो आख़िरी रकायत में सजदा सहव करे, ऐं जेकॾहिं सजदा सहव कयईं बि न, अञा ॾिसे थो नमाज़ ज़ोर जो टाइम आहे, त पंहिंजी नमाज़ खे मोटाए। पर जेकर ॾिठईं त हाणे नमाज़ जो टाइम ई गुज़री वियो, हाणे असर नमाज़ जो टाइम अची वियो आहे, त पोइ उनजे लाइ मुस्तहब अमल इहो आहे त पंहिंजी नमाज़ मोटाए। जेकॾहिं बिल फ़र्ज़ न मोटाई, नमाज़ जेको आहे फ़र्ज़ अदा थी वेंदो, पोइ बि फ़र्ज़ अदा थी वेंदो। पर जेकॾहिं नमाज़ जो टाइम आहे, ज़ोर नमाज़ अञा टाइम ख़तमु न थियो आहे, असर जी आज़ान न थी आहे, त उनजे लाइ बहितर आहे त हाणे पंहिंजी नमाज़ खे मोटाए। हे कहिड़ी सूरत में, जंहिं टाइम ग़लती सां मुक़्तदी या पेशमाम हिकिड़ी रकायत में 2 सजदनि जी जॻह ते 3 सजदा करे वञे।
अगरि ग़लती सां जनाबत जी हालत में फ़र्ज़ु नमाज़ पढ़ी हुजे छा उहा अदा थी वेंदी या न? न साईं, अदा न थींदी। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे जेके नौजवान नमाज़ जा पाबंद आहिनि, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जनाबत जी हालत में फौरी तौरु अची करे नमाज़ पढ़ंदा आहिनि, वापसी जॾहिं घर वञिणो पवंदो आहे पोइ ख़बर पवंदी यार मुंहिंजा कपिड़ा त ख़राबु हुया। हाणे इन सूरत में जॾहिं ख़बर पई न कपिड़ा ख़राबु हुया, पोइ चाहे कपिड़नि खे पलीती लॻल हुई या शैतानी तड़ हुयो त असर नमाज़ न थी। जीअं तव्हांखे इल्मु थियो न, तव्हांखे ख़बर पई न यार कपिड़ा पलीत हुया, कपिड़नि खे पेशाब लॻल हुयो या जनाबत वारो तड़ मांखे पियल हुयो, त इहो नौजवान गुसुल करे कपिड़ा चेंज करे पंहिंजी फ़र्ज़ु नमाज़ खे मोटाई। अगरि जेकॾहिं पेशमाम जनाबत जी हालत में नमाज़ पढ़ाए वियो आहे, छो त पेशमाम बि त इंसान आहे न, पेशमाम बि छा आहे इंसान आहे। जेकॾहिं पेशमाम जनाबत जी हालत में नमाज़ पढ़ाए वियो आहे पोइ हिते 30-40 जमाती बीठा आहिनि ऐं पेशमाम नमाज़ पढ़ाए करे पोइ बाद में ख़बर पई जॾहिं सभु जमाती हलिया विया पोइ ख़बर पई यार कपिड़ा दुरुस्त न हुया, या पोइ ख़बर पई त कपिड़नि खे पलीत लॻल आहे, या बाद में ख़बर पई त यार कपिड़ा मुंहिंजा दुरुस्त हुया ई न, मूंखे जनाबत वारो तड़ हुयो, त इहो पेशमाम ॿी नमाज़ ते ऐलान कंदो। इहो पेशमाम ऐलान कंदो हिकिड़ी नमाज़ खां बाद में जेकी ॿी नमाज़ ईंदी न, ॿी नमाज़ में ऐलान कंदो जंहिं जंहिं साथी मुंहिंजे पोयां फजर जी नमाज़ पढ़ी हुई या ज़ोर जी नमाज़ पढ़ी हुई, मुंहिंजा कपिड़ा पलीत हुया, तमामु साथी पंहिंजी नमाज़ खे मोटाइनि। छाजे करे त इहो फ़र्ज़ु अमल आहे, जिस्म तव्हांजो पाक हुजे, तव्हांजा कपिड़ा पाक हुजनि, पोइ तव्हां नमाज़ जी अहल आहियो, पोइ तव्हां नमाज़ पढ़ी था सघो। ईअं नमाज़ नथा पढ़ी सघो, बिल फ़र्ज़ु पढ़ी वियो ऐं तव्हांखे इल्मु थियो, हाणे तव्हां पंहिंजी नमाज़ खे जेको आहे मोटायो। पेशमाम नमाज़ जो सलाम फिराए असां बि उन सां गॾु सलाम फिराए सघूं था या न? असांखे बि उन सां गॾु सलाम फिरणु खपे। अच्छा, पेशमाम जेको सलाम फिराए थो त जीअं जो पेशमाम चए थो न अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, इन में अक्सर साथी ग़लती था कनि, असांजी मस्जिद में बि ग़लती था कनि। पेशमाम जंहिं टाइम नमाज़ खे आख़िरी में कंप्लीट थो कराए न, त पेशमाम छा चवंदो आहे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, वरी पोइ पेशमाम ॿीहर सलाम फिरंदो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। त मां बाज़ औक़ात हिते ई ॾिठो आहे त मां जॾहिं ॿियों सलाम फिराईंदो आहियां पोइ साथी वरी पहिरियों सलाम फिराईंदा आहिनि। हालांकि पेशमाम जीअं चवंदा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, पेशमाम सलाम फिरायो न, तव्हां बि पेशमाम सां थोरो पोइ हिते सलाम फिराए छॾियो, ऐं पेशमाम ॿियों सलाम फिराए थो न त उन टाइम पंहिंजो सलाम बि पेशमाम सां गॾु खणाए हलो। बाज़ साथी पेशमाम ॿई मां सलाम फिराए थो वञा पोइ पंहिंजो सलाम हीअं फिराईंदा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह तव्हांखे चवणो आहे, मथां बसि चओ त हाणे पेशमाम चए थो असां न चऊं, तव्हांखे बि लाज़मी चवणो आहे। जेके पोइ जमाती पढ़ंदा न त उहे बि पेशमाम सां गॾोगॾु चवंदा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, नमाज़ कंप्लीट थियण ते अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। त पेशमाम जीअं जो सलाम जो नालो खणे थो न, तव्हांखे बि फौरी तौरु सलाम पेश करिणो आहे ऐं सलाम पासे ते ॾियणो आहे। त हे ग़लती अमल आहे, हे तमामु वॾो ग़लति फेल आहे त साथी जेको आहे सलाम आख़िरी में लास्ट में फिराइनि था, हालांकि पेशमाम सां मुतसिल हलणो आहे। ॿी बि हिकिड़ी ग़लती आहे, बाज़ साथियुनि जे नमाज़ में ॿी बि हिकिड़ी ग़लती आहे त पेशमाम जंहिं टाइम रुकू में वञे थो त पेशमाम पहिरियों रुकू में लहे, पेशमाम रुकू में हेठि लहे, पोयां तव्हां पेशमाम सां गॾु रुकू में लहो। पेशमाम चए न समी अल्लाहु लिमन हमीद, पेशमाम मथे थिए तव्हां पोयां थियो समी अल्लाहु लिमन हमीद। सजदे में पेशमाम वञे पहिरियों, तव्हां उनजे पोयां ई सजदे में, बाज़ साथी अॻ में सजदे में वेठा आहिनि। त पेशमाम सां तकड़ जेको न आहे, छाजे करे तव्हां हिनजी इक़्तिदा कई आहे। तव्हां चवंदो न असां हिन पुठियां पेशमाम जी, त मामलो हाणे क्लियर थी वियो, हाणे बसि इन जे पोयां ई हलणो आहे, हाणे इनजी इक़्तिदा करणी आहे। इक़्तिदा इन खे चइबो आहे न त मां पेशमाम जे पुठियां हलां थो। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। फ़र्ज़ु नमाज़ खां पोइ सुनत या नफ़िल जे लाइ जॻह तब्दील करणु ज़रूरी आहे। अच्छा, फ़र्ज़ु नमाज़ पढ़ी करे पोइ साथी जेकी जॻह चेंज कंदा आहिनि, उहा जेको आहे लाज़मी त न आहे पर बहितर आहे। हाणे मसलन तौरु जुमे जी नमाज़ पढ़ीसीं, फ़र्ज़ु नमाज़ पढ़ीसीं न, त हाणे पेशमाम ॾिसे थो जेकॾहिं पोइ ते गुंजाइश आहे त पेशमाम पंहिंजे मुसले खे छॾे करे पोइ ते अची करे बीहे। तव्हां जंहिं जॻह ते बीठा आहियो न, फ़र्ज़ु उते पढ़ियो आहे, त हाणे सुनत जेको आहे पोइ ते थियो एतिरो, पासे ते सुरको या पोइ ते थियो, हे मुस्तहब अमल आहे। छाजे करे त क़यामत ॾींहुं या सरज़मीन मस्जिद गवाही ॾींदे त हिन बंदे हिन जॻह ते नमाज़ अदा कई आहे। बाक़ी लाज़मी न सम्झो हिनखे,
इनखे ज़रूरी जेको आहे फ़र्ज़ु न सम्झो, बाक़ी मुस्तहब अमल आहे, बहितर अमल आहे, जॻह जेको आहे फ़र्ज़ु नमाज़ खां बाद में चेंज कयो, सुनत हिते पढ़ो, नफ़िल थोरो सुरकी पढ़ो ऐं फ़र्ज़ु जेको आहे हिन जॻह ते पढ़ो। लाज़मी न आहे, बाक़ी मुस्तहब अमल इहो लाज़मी आहे। साईं, नमाज़ जी हालत में वज़ू फासिद थी पए त पोइ छा करणु खपे? वज़ू जंहिं साथी जो नमाज़ जी हालत में फ़ौत थिए, पोइ चाहे ईद जी नमाज़ हुजे, जुमे जी नमाज़ हुजे या अहिड़ी तरह ॿी का बि नमाज़ हुजे, उन टाइम जीअं जो वज़ू फासिद थी पियो आहे न, बीठी हालत में सलाम फेरायो, सलाम फेराए करे निकिता वञो। पोइ हिते जेकॾहिं निकिरण जी जॻह न आहे, निकिरण जी कोशिशि कयो त बि बाद साथी बीह रहंदा यार, पोइ हिते तोहीन थींदी, माण्हुनि जी नमाज़ ख़राबु थींदी। नमाज़ी जे आॾो टपण में नमाज़ फासिद नाहे थींदी। ॻाल्हि सम्झ में आई न? नमाज़ी जे आॾो गुज़रण में मजबूरी तहत, यानी उज़ुर आहे को। हाणे वज़ू कंहिंजो फासिद थी पियो त हाणे त उज़ुर आहे न, हाणे त कॾहिं बीठो छा कंदो? अगरि बीठो हूंदो न, पेशमाम सलाम फेराए वञे, भले पेशमाम सां गॾु हले, हिन जी नमाज़ थींदी ई न। नमाज़ जी हालत में जंहिंजो वज़ू फासिद थी वञे न, निकिरी वञो। पोइ हिते आॾो जेकॾहिं कंहिं जमायतुनि जो गुज़रणो पए थो न, कोई मसइलो न आहे, उज़ुर आहे न हिकिड़ो क़िस्म जो तव्हांजे मथां, त निकिरी वञो। कंहिं क़िस्म जो कोई लेबुल, कोई गुनाह न आहे। वञी करे पंहिंजो वज़ू ठाहे अचो, वज़ू बणाए करे पेशमान जो पोयां बीह करे पंहिंजी नमाज़ जेको आहे दुबारा शुरू कयो। बाक़ी सूफ़ी थी करे हाणे साईं वज़ू भॼी पियो आहे, हाणे मां बीठो हुजां, नमाज़ हलाईंदो रहां, नमाज़ खे हलाईंदो, जमात निकिरी वेंदी। जमात जहिड़ी एॾी वॾी नेकी तव्हां खां ज़ाइल थी वेंदी। वज़ू फासिद थी पिया, वञी करे वज़ू मटायो ऐं वज़ू करे अचो पंहिंजो। साईं, मथे उघाड़े नमाज़ पढ़णु कीअं आहे? मजबूरी तहत मथे उघाड़े नमाज़ थी वेंदी, बाक़ी सुस्ती जे करे, काहिली जे करे, ट्रोट्राप जे करे, टोपी घर में ओछले छॾियो, ईअं वञी करे मां नमाज़ पढ़ां थो, इहो मकरू नमाज़ तंज़ी थींदी। हा, बाक़ी जेकॾहिं उज़ुर थी पियो आहे, टोपी खीसे में मां रखंदो आहियां हमेशह, ऐं टोपी हाणे बि हुई, पर अचानक हाणे इतफ़ाक़ हलाए करे टोपी निकिरी वई, त नमाज़ जेको आहे पढ़ो, नमाज़ थी वेंदी। मजबूरी तहत जाइज़ आहे, नमाज़ मकरू बि न थींदी। बाक़ी अहिड़ी हालत में नमाज़ मकरू आहे जो बंदो टोटरी आहे, सुस्त आहे, सभु आहे, छॾे यार टोपी केरु खणे, माण्हू चवंदा मुला हे हो। अहिड़ी कंडीशन में जेको आहे तव्हांजी नमाज़ थींदी, पर नमाज़ मकरू आहे ऐं मकरू तंज़ी आहे। यानी नमाज़ मकरू थियो त मामिलो छा थींदो? नमाज़ जे अंदरि जेॾो इनाम हुयो न, उन इनाम जे अंदरि कुझु किलत कई वेंदी, बाक़ी फ़र्ज़ु जेको आहे उहो लही वेंदो। साथियुनि जे ज़हन में ॻाल्हि हुजे, साई टोपी त बिल्कुलु न पाइजो। साई टोपी खां पोइ मथो उघाड़ो अथव, पोइ भलो अथव, उहो भलो आहे। हाणे हे ॻाल्हि ॾुखी लॻी। साई टोपी खां मथो उघाड़ो हुजे, उघाड़े मथे खां नमाज़ पढ़ो, पर साई जेकी टोपी मस्जिद में पई हूंदी न प्लास्टिक वारी, इहा न पायो। इहा वधीक ख़तरनाक इहा अञा टोपी आहे। मां तव्हां खां पुछा कंदो, हाणे पुछा कंदो, ॿार वरी एतिरा कंदो, साईं यार चए थो मथे उघाड़ी नमाज़ पढ़ो, पर इहा टोपी सां न पढ़ो। इहा टोपी जेकी फाटल तव्हांखे पातल हुजे, तव्हांखे शादी जो सॾु मिले, शादी हाल में इहा टोपी पाए वेंदव? चंदा ई को आयो आहे, तव्हां रस्ते में टोपी उछलींदव, छाजे करे? यार इहा टोपी मोतबर न आहे, फज़ीलत वारी न आहे। मथे उघाड़े शादी हाल में वेंदा आहियो न, यानी एब न आहे न, त पोइ नमाज़ पढ़ी सघो था। हर उहो लिबास नमाज़ में पाइणु मकरू आहे जेको लिबास तव्हांखे माशरे में पाइण जे लाइ एब महसूसु थिए। त इहा टोपी त तव्हां मस्तो महिल में बि न पाईंदव। इहा फाटल ऐं छिगल साई टोपी, उलमा सख़्ती सां इन खां रोकींदा त इहा टोपी पंहिंजी मस्जिद में रखो बि न ऐं साथी पाइनि बि न। इन खां बहितर मथे उघाड़े नमाज़ पढ़ो। पेशमाम फ़र्ज़ नमाज़ जो सलाम वराइण खां पोइ साॼे या खाॿे तरफ़ मुंहुं करे दुआ घुरे, उहो अमल कीअं आहे? हा साईं, पेशमाम सलाम खां बाद में पंहिंजो मुंहुं जेको आहे फिराए सघे थो, साॼे तरफ़ करे सघे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। साहिबनि जो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर नमाज़ खां बाद में, असर नमाज़ खां बाद में, सलाम फिराइण खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे तरफ़ जेको मुड़ंदा हुआ ऐं असांजे तरफ़ मुखातिब थींदा। फजर नमाज़ खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबीर पुछा कंदा हुआ, ए साहिबा कीअं ख़्वाब ॾिठो आहे? अल्लाह जे नबी उनजी ताबीर कंदा हुआ। असर नमाज़ खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज़ नसीहत कंदा हुआ। फ़र्ज़ खां बाद में सलाम अल्लाह जे नबी फिराए करे पोइ अल्लाह जे नबी पंहिंजो मुंहुं मुबारक फिराईंदा असांजी तरफ़ ऐं पंहिंजी छाती ऐं पंहिंजो सीनो असां साहबा जे तरफ़ करे वेहंदा हुआ। त हे साबित अमल आहे। फ़र्ज़ नमाज़ खां बाद में कोई बि जेकॾहिं साथी पंहिंजो मुंहुं फिराए करे हिन पासे करे थो या हिन पासे करे थो या तव्हां पब्लिक ॾे करे थो, हे जाइज़ अमल आहे। हे अल्लाह जे नबी खां साबित आहे। कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे।
बाज़ माण्हुनि जे घर जा भाती जल्दी जल्दी फोत थी वेंदा आहिनि, उन जे करे उहे उन्हनि जे क़बर ते कोका हणंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे साईं? ग़लति अमल आहे इहो बिल्कुलु ग़लति अमल आहे। इहे कोका ॿुधायो छाजे करे हणंदा आहिनि? हे काफ़ियुनि जॻहियुनि ते रवाज़ अथव, कोका इन जे करे हणंदा आहिनि त साईं हिकिड़ो मुंहिंजो अबो वियो, अबो जी वियो न, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अबो मरी वियो न त अबे सां गॾु फौरी तौरु अबे जा भाउ बि प्याला करे वियो, उहो बि वियो। त हाणे छा चवंदा आहिनि यार अबो हिनखे छिके थो, अबो हाणे घर जे भातियुनि खे जेको आहे छिकींदो वञे थो। साईं अबे खे केतिरी ताक़त, एतिरी ताक़त अबे खे थोरी हूंदी क़बर में जो अबो छिके थो। अबो हाणे पंहिंजे सुवाल जवाब में जेको आहे उहो फाथल पियो हूंदो, अबो छिके थो, अबो माण्हू थो घुराए। हे कंहिं क़िस्म जो हे ग़लति ज़हन आहे। काफ़ी असांजे इन इलाइक़नि में हिते न कंबर खां परते जेको आहे असांजो ॾेर शरीफ़ खां हेठि हिते हिकु वाक़ियो पेश आयो। हुते हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॾींहुं मरियो, उन ई घर जो माण्हू ॿिए ॾींहुं मरियो, उन ई घर जो माण्हू टे ॾींहुं मरियो। हवा हिननि जो त हाणे सॼे ख़ानदान खे जेको आहे न असांजो ॾाढो छिकींदो। वारो कयो आहे क़बर ते जेको आहे कोका आणणु शुरू कयूंसि। हवा कोका छॾे खां आणो चई हिनखे जेको असां क़ैद कयूं था। हे जेको न सुभाणे पोइ सॼे ख़ानदान खे छॾींदो, हे न छॾींदो। हे ग़लति ज़हन आहे, हे ग़लति ज़हन आहे। क़ुरान हकीम जी आयत ॿुधिजो, सूरत आल इमरान आयत नंबर 145 यानी 145। अल्लाह ताला फरमाए वमा कान लिनफ्सिन अन तमूत इल्ला बिइज़्निल्लाहि किताबम मुअज्जला। अल्लाह ताला फरमाए कंहिं बि नफ़्स ते मौत न ईंदो आहे मगर मां अल्लाह जी इजाज़त सां। हा, मां अल्लाह जी इजाज़त ईंदी आहे न, पोइ बाद में तव्हां उॾी वेंदा आहियो मथे, बाद में जेको आहे फ़रिश्तो तव्हांखे मथे खणी ईंदो आहे। अल्लाह जी इजाज़त न थी आहे कोई माण्हू न मरंदो, कोई माण्हू न मरंदो। त हे साईं ग़लति अक़ीदो बि आहे, हे ग़लति कम बि आहे। क़बर ते कोका हण तमामु साथी जेको आहे हिन खां बचण जी कोशिशि कनि, परहेज़ करण जी कोशिशि कनि। इल्मु जॾहिं न हूंदो आहे न पोइ अहिड़ा तरीक़ा ज़ार थींदा आहिनि, अहिड़ा कम ज़ार थींदा आहिनि। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब था फरमाए। ॿी हिकिड़ी वज़ाहत ॾियणु चाहियां पियो। अच्छा, पोएं जुमे ते ॻाल्हि कई हुयमि त माउ जे पेरें न पऊ, माउ जे पेरें न पऊ। त साईं ठीकु त ॻाल्हि कई आहे, कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे? माउ जे पेरें न पओ त उन जो मां ॻाल्हि ते ॿुधायमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में कंहिं साहिबनि पंहिंजी माउ जे पेरें न पिया आहिनि, ताबाइन बि जेको आहे पंहिंजी माउ जे पेरें न पिया आहिनि। हा साईं, ॻाल्हि त मां सही कई आहे, ॻाल्हि कहिड़ी ग़लति कई आहे? मां तव्हांखे झलियुमि को माउ जो अदब न कयो, मां तव्हांखे को झलियुमि त माउ जी जेको आहे इज़त न कयो, मां तव्हांखे झलियुमि को माउ जी ख़िदमत न कयो। हे सॼी फज़ीलत तव्हांखे ॿुधाई मां ऐं माउ जे बारे में जेके हिते अचो था। हल ठीकु आहे, जेकॾहिं मां न ॿुधाई आहे त कंहिं आलिम खां ॿुधी अथव? साईं माउ जो मक़ाम तव्हांखे केरु ॿुधाईंदो आहे? माउ जो मक़ाम नेठि कोई आलिम ॿुधाईंदो न। असां ई तव्हांखे ॿुधायोसीं, क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो तव्हांखे वसियत कई आहे माउ पीउ जे बारे में त उन सां बहितर ऐं सुहिणे नमूने सां हलो, उन सां भलाई कयो। बाक़ी मां इहा ॻाल्हि कयमि त माउ जे पेरे नाहे पढ़ो, इहो जेको आहे न रुकू ऐं सजदे जे अंदरि हलियो थो वञे, इहो अमल जेको आहे सहाबा खां साबित न आहे। बाक़ी इन खां मां तव्हांखे ईअं नफ़ी थोरी करायमि त माउ जी ख़िदमत बि न कयो, माउ जो एतिराम बि न कयो, माउ जी इज़त बि न कयो। हे सभु कुझु फज़ीलतूं असां ई तव्हांखे ॿुधायूं आहिनि। हे पूरे हफ़्ते में ॾोढोरो हलियो आहे मुंहिंजे पोयां। हे मस्तूरी माला में नेट ते जेके जमायत आहे उन्हनि ॻाल्हि कई हूंदी न, साईं साईं कहिड़ी ॻाल्हि कई आहे, साईं चयो त माउ जे पेरे न पओ, साईं ॻाल्हि हीअं थो करे। ख़ुदा जा बंदो, ख़ुदा जा बंदो, हे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि? मां ॾिसो मूंखे हैरान थी थी, तव्हां में इहा हिमत आहे? हिमत कयो, अॼु हिमत कयो तव्हां। हे त ॾिसो, हे ॻाल्हि ॿुधाई पोइ बि शरीयत उसूल जे मुआफ़िक़ ॿुधाई आहे न। तव्हां हिमत कयो, जेके मस्तूरी माला में शराब पीअंदा इनखे ग़लति चओ, ॻाल्हायो न हिते। अचो मां तव्हां सां हलंदो, जुआ बंदि करायां, अचो उथो उथो, मां तव्हां सां फ़र्ज़ निमाज़ खां बाद में हलंदो, उथो। जंहिं जॻह ते जुआ थी हले न पहिरियों आॾो मां हूंदुमि, जंहिं जॻह ते जुआ था खेॾूं उते मां तव्हां सां गॾु हलंदो। उथो, हिमत कयो, थोरो बंदि करायूं, उथो होटल था बंदि करायूं, उथो मस्तूरी माला में फ़र्ज़ निमाज़ खां बाद में मां हलंदुमि, टीवीनि वारा होटल बंदि करायो। हिते चुप, कंहिं क़ीमत न, मज़लूम बेशुमाम। साईं साईं कहिड़ी ॻाल्हि कई आहे? माउ जे पेरे न पओ, पूरो हफ़्तो मुंहिंजे पोयां ॻाल्हि हली आई आहे। अब करण वारो केरु? मां ॻाल्हि इहा कयमि न, ॻाल्हि सम्झ न अचे, ॻाल्हि सम्झ न अचे, ॻाल्हि जेकॾहिं खोपड़ी में अंदरि नथी अचे न, यार अचो हिते मां सॼो हफ़्तो वेठो आहियां न, हिते सॼो हफ़्तो वेठो, मां तव्हांखे रेफरेंस ॾींदुमि, मां तव्हांखे सम्झाईंदुमि। यकीन करे ॻाल्हि मां ॾिसो, कंहिंजी नालो मां न खणंदुमि, नालो खणंदुमि पोइ ॻाल्हि थींदी। अहिड़ा बंदा जेकी मूंखे ख़बर आहे, अहिड़ा जेके ज़ालिम निमाज़ हिते मांखां पुछा कंदा आहिनि, पुछंदा साईं सुभाणे कल्ह त ॿुधा साईं, सुभाणे कल्ह, बसि इहा ॻाल्हि, बसि
सुभान कला नहीं थी नमाज़ में, हिते नमाज़ मखां सिखंदा आहिनि, बहितर अमल था कनि, नमाज़ सिखनि था। ॿार वरी चई साईं कहिड़ी ॻाल्हि कई आहे, ज़ालिम तोखे सुभान कला मां हिते सेखारी आहे, तोखे नमाज़ी सुभान कला मां थो सेखारियां। ॿार कहिड़ी ॻाल्हि यार, खार लॻंदी आहे न। जंहिं पेशमा जे पोयां नमाज़ पढ़ो उन पेशमा जी ॿार वञी करे गिला कयो। मां तव्हांखे चवंदो हिमत कयो, अहिड़नि माण्हुनि खे रोको जेके शराब था पीअनि, उन्हनि खे वञी करे रोको। जेके मस्तूई महिल में जुआ था हलाइनि, जुआ खेॾनि था, उन्हनि खे नसीब छॾे कान था कयूं। जेके 2 नंबर वारो कमु हलाईंदा, हिमत कयो, उन्हनि खे बि चओ मस्तूई महिल में त इहे कहिड़ो था कमु कयूं। हा बाक़ी मज़लूम त पेशमा मां मौजूदु थियो, हा पूरो मस्तूई महिल ॻाल्हाइनि त बि चुप हूंदो, हे ग़लति अमल आहे, हे जेको दुरुस्त तव्हांजो फेल न आहे। जंहिं बि शादी कई आहे तकलीफ़ पहुती आहे मूंखे,